कल तव्हां श्रवण कयव ब्राह्मण जा कहिड़ा कहिड़ा कर्म थींदा आहिनि। शुद्धता, पवित्रता, क्षमा भाव, सरलता, श्रद्धा, शास्त्र ज्ञान। हाणे ॿुधो क्षत्रिय जा कहिड़ा कर्म थींदा आहिनि, उन्हनि में कहिड़ा गुण हूंदा आहिनि। बहादुरी, तेज, धीरज, हिम्मत रखण, सहनशीलता ऐं सियाणप यानी समझदारी, इन भजन, बहादुरी सां लड़ाई करण धर्म जे लाइ, जीअं भक्त अर्जुन महाराज युद्ध कई। अहिड़ो उन्हनि जो स्वभाव हूंदो आहे। दान करण, दान ॾींदा आहिनि, चओ हरे राम। ऐं स्वा इहो राजा जो फर्ज हूंदो आहे, हा न। अहिड़ी भावना कि सॼे जनता खे, प्रजा खे पंहिंजे संतान वांगुरु सुखी ॾिसणु चाहे, उन्हनि जो भलो सोचे वीचारे ऐं करे। अॼुकल्ह राजा कोन्हनि त नेता आहिनि उन्हनि जे जॻह ते, उन्हनि जो धर्म हाणे। इहे सभु खत्रिय जा कर्म आहिनि। चओ हरे राम। अॼुकल्ह नेता कोई बि ठही थो सघे, हा न। शूद्र हुजे, ब्राह्मण हुजे, कोई बि, वर्ण ख़तम थी वियो। पहिरियों जेके राजा हूंदा हुआ उहे क्षत्रिय ई हूंदा हुआ। महाभारत में तव्हां कथा ॿुधी ॾिठी हूंदी टीवी सीरियल में, कि कर्ण जो पतो न हो जात जो, त उनखे राजकुमार न पिया बणाए, जबकि हुयो ई राजकुमार माता कुंतीअ जो पुटु, पर जानकारी न हुई। त पहिरियों क्षत्रिय ई राज कंदा हुआ वर्ण जे अनुसार, वैश्य व्यापार ही कंदा हुआ, ऐं हरिजन जेके उहे सेवा जो ही कमु संभालींदा। हाणे कई हरिजन वॾे वॾे पद ते, वॾनि वॾनि मंत्री जे पद ते, कई वीचारा ब्राह्मण सेवा जो कमु करे रहे। चओ हरे कृष्ण, हे हरे। ई क्षत्रिय जा स्वाभाविक कर्म आहिनि। बहादुरी, तेज, धीरज रखण, समझदारी सां कमु वठण। अॼुकल्ह जा नेता जेके राज कंदा आहिनि पर लड़ाई न कंदा आहिनि, लड़ाई करण लाइ वरी ॿियनि खे मोकिलींदा आहिनि जवाननि खे। पहिरियों राजा पाण लड़ंदा हुआ, मरी वेंदा हुआ कई वीचारा, शहीद थी वेंदा, उहे राजा बणजंदा हुआ। राजकुमार मरी वेंदा हुआ, जवान जवान, छो जो वर्ण व्यवस्था ख़तम थी वई। हाणे ॿुधो भाई, कि वैश्य जा कहिड़ा कहिड़ा कर्म आहिनि। कृषि गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम। भगवान चवनि था खेती करण, फसल उगाइण, गायूं पालण ऐं उन जी रक्षा करण। केवल फुल्को कढी करे खाराइण न, पहिरियों फुल्को गांइ खे सम्झूं था थी वई असांजी जिम्मेदारी। भगवान चवनि था गौ रक्ष, रक्षा में पालन त पंहिंजो पाण ई अची वियो। रक्षा आहिनि उनजे शरीर जी बि, कोई बीमारी न अचे, दुख न अचे, कष्ट न अचे, उन्हनि जी कोई हिंसा न करे, इन रक्षा में पूरो अची वियो सभु। ऐं पालन त थींदो ई। कृषि गौरक्ष, पोइ चयूं वाणिज्यम, व्यापार करे। चओ हरे राम। ॿियनि जे भलाईअ जे लाइ नाप तौल, ख़रीद विक्रीअ में पूरी पूरी ईमानदारी। शइ जेकी विकिणे तो उहा सही आहे, सही हुजे। स्वार्थ जे करे न, भाई मुंहिंजो फ़ाइदो थिए ॿियो वञी नुक़सान पाए वञे, न न न। इहो बि हिकिड़ो धर्म आहे। ईमानदारीअ सां जेको वापार थो करे उहो भगवान जी भक्ति थो करे। ख़बर अथव, तुलाधार वैश्य थियनि, तुलाधार वैश्य उनजो नालो आहे। तुला चइबो आहे तराजूअ खे। उहे केवल धंधो कंदा हुआ ऐं भगवान उनखे मिली आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो तपस्वी साधन कंदो हो,
जॾहिं उन्हें खे अञा अभिमान आयो तो आकाशवाणी थी तू वन होॾो तुलाधार वैश्य को ज्ञान वठ तॾहिं तुंहिंजो अभिमान नाश थी। वो तुलाधार वैश्य वट आयो, ॾिठी ही तो कोई संत महात्मा ना है, ये तो दुकानदार आ, दुकानदारी तो करे वेठो। चईस भाई तू ही आ तुलाधार, तो बिना चवण जे समझियो चई मां ही आया, तो कि आकाशवाणी थी ना भगवान जी मूंसां मिलण जे लाइ। चई तोखे कीअं पतो पियो? चई तू इंतजार कर, हाली मां पहिरियों ग्राहकनि खे मां पंहिंजी सेवा कंदुमि पोइ तोसां ॻाल्हाईंदुमि। तो तपस्वी 2 कलाक वेही मुंहिंजी भक्ति आहे। माण्हू धंधो ही इन करे कंदा आहिनि, लालच जे करे, पैसा कमाइण जे लाइ। मां धंधो कंदो आहियां ॿियनि जे भलाई जे लाइ, ऐं उन में मुंहिंजी रोजी रोटी बि हली वञे, मां जीअरो बि रहां, मुंहिंजो ख़र्च बि निकिरी वञे। कॾहिं मां नाप तौल में अॼु तक बेईमानी न कई आहे, कॾहिं कंहिं माण्हूअ खे मां घटिया माल न ॾिनो आहे, कॾहिं कंहिंखे ग़लति माल न ॾिनो आहे, कॾहिं कंहिंजो बुरो न चाहियो आहे, न सोचियो आहे, न कयो आहे। मन में इहा ई भावना हूंदी आहे कि जेके ग्राहक था अचनि मां उन्हनि जी सेवा करे सघां, ये भगवान जो रूप आहिनि, मां हिननि जी न भगवान जी सेवा करे रहियो आहियां। इहो सोचे करे मां सही अघ में सुठो माल वठी ईंदो आहियां ऐं बिल्कुलु घटि मुनाफ़े में उन्हनि खे विकिणे छॾींदो आहियां, और पूरो पूरो ख्यालु कंदो आहियां कंहिंखे कहिड़ी शइ नथी मिले उहा वठी ईंदो आहियां। नंढो ॿारु अची वञे मूं वटि 5 साल जो, या कोई वॾो राजा अची वञे, ऐं वॾे राजा खे बि उही अघ लॻाईंदो आहियां। न कंहिंजी मां निंदा कंदो आहियां, न कंहिंजी स्तुति कंदो आहियां, न कॾहिं कननि सां कंहिंजी बुराई ॿुधंदो आहियां, न मुंहं सां कॾहिं चवंदो आहियां। मन में प्रभुअ जो शुक्र कंदो आहियां, उनखे स्मरण कंदो। भगवान जो आहे, तप करण जो बल बि उन जो आहे, धीरज उन जो आहे, त अभिमान तुंहिंजो काॾो आयो? अभिमान छॾे करण वारो उनखे सम्झी शुक्र करे तूं भजन कर त तोखे बि गति मिलंदी। चओ हरे राम। हाणे काॾे तपस्वी, काॾे हो वापारी, तुलाधार वैश्य, या शास्त्रनि जी ग्रंथनि जी कथा अथव। हरे राम। त हर दुकानदार जो, हर व्यापारी जो बिजनेस इहो फर्ज आहे, ईमानदारी सां धंधो करे, खेती करे। पहिरियों त खेती हूंदी, सभु कृषि कंदा हुआ, हाणे धंधा वापार वधीक था हलनि, त जेको बि माल वठे विकिणे सच जो व्यवहार। सतगुरु बि चवनि था सच वापार जा कर्म आहिनि। सभिनी वर्णनि जी सेवा करण, इहो जेके घटि जात वारा आहिनि, शूद्र आहिनि, उन्हनि जो कर्म आहे। उन्हनि खे एतिरे से में मुक्ति मिली वेंदी आहे। सभिनी जी सेवा करे बदले में जेको मिली वञे, पंहिंजो जीवन हलाइनि, त उन्हनि खे एतिरे में ई मुक्ति मिली वेंदी आहे। अभिमान न कनि। ॾिसो भगवान अहिड़ी वर्ण व्यवस्था ठाही, सरल। चवनि था कि इन शरीर में ही 4 ही वर्ण आहिनि। भगवान जो जेको विग्रह है, ब्राह्मण भगवान जो मुख, मुख सां ही वेद शास्त्र पढ़िया चया वेंदा आहिनि, ज्ञान ॾिनो वेंदो आहे। त ब्राह्मण जेके हिकु सभिनि खां वर्ण भगवान जो श्री मुख जे बराबरि आहे। क्षत्रिय छा कंदा आहिनि? बचाईंदा आहिनि, रक्षा कंदा आहिनि, देश जी रक्षा कंदा आहिनि। त बचाईंदा केरु आहिनि? हथ। क्षत्रिय हथनि जो रूप आहिनि, रक्षा करण वारी बाहूं क्षत्रिय जे रूप में। ईअं ॾिसो था हलंदे हलंदे अगरि काथे किरी पियो त हथ पंहिंजो पाण ई अॻिते ईंदा आहिनि कि न? अॻिते हली हली किरी पियो, मथो साम्हूं न ईंदो, हथ अॻिते अची वेंदा, हा न? काथे बि किरो, कीअं बि किरो, हथ ईंदा आहिनि, छो जो क्षत्रिय जो रूप आहिनि। रक्षा करण हिननि जो धर्म आहे। कोई बस ये मजाक में हथ उलारे त हे हथ ही अची वञे, हा न? रूप आहिनि। और वापारी जो कम छा? हिकु सामान खणी करे ॿिए ते रखण, किरानो ॼण, जनरल ॼण, सामान ॼण, पालना करण, त ये पेट जो रूप है। इहो छाजो रूप आहिनि? पेट जो। जेको बि भोजन खाईंदा आहियूं पेट में, ऐं सॼे शरीर खे बल मिलंदो आहे। ऐं
शूद्र जेके ये पेरनि जो रूप आहिनि, छो जो पेर छा कंदा आहिनि, सेवा कंदा आहिनि। सॼे शरीर खे केरु संभालींदा आहिनि, पेर। काॾे वञिणो अथव हिन महिल दरबार में आया हो त पेरनि सां तव्हां हली करे आया, हा न, त पेरनि सेवा कई, तॾहिं त कननि अची करे कथा ॿुधी, अखियुनि प्रभुअ जो दीदार कयो, हथनि सेवा कई, और पेर ई न हलनि, स्ट्राइक कनि, असां न हलंदासीं, वेठा हूंदासीं, सभु कम रहिजी वेंदा। इन करे जेके हरिजन आहिनि, घटि जात वारा आहिनि, उन्हनि खे बि परमात्मा कृपा कंदा आहिनि कि इहा सेवा तुंहिंजी आहे, तूं चइनी वर्णनि जी पाण खे मिलाए सेवा कर, तोखे मुक्ति मिली वेंदी। त इहा वर्ण व्यवस्था आहे, इहो भगवान सभिनि जे लाइ जेको वर्ण धर्म ठाहियो हो। बोल वृंदावन बिहारी श्री कृष्ण गो